नाज़रीन, शेख भिरकियो ऐं भरपास वारनि इलाइक़नि में भी सकाफ़ती रंग जरकी पिया। चोखे वारे इलाइक़े में मच कचहरी कोठाई वई। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे मुज़फ़र अली बिरोही। आवाज़ टीवी न्यूज़ पारां तैलीम पिरायो सिंध सवारियो जे सिरे हेठ 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ शेख भिरकियो में सकाफ़त जे हवाले सां तयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। शेख भिरकियो भरिसां झड़मोरी लॻ मखण मोरी स्टाफ ते मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें इलाइक़े जे मोज़िज़िन शहरिन वॾे तइदाद में शिरकत कई। मच कचहरी में फनकारनि बीनू वॼाए पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते शरीक सिंधी नौजवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त सिंधी आहियूं, असां सिंधी हुअण ते असां फ़ख़्रु महसूस कयूं था। असां हर साल जीअं हिन साल बि हीउ ॾियारो मल्हाए रहिया आहियूं ऐं असां सभिनि खे चवंदासीं त हीअ मोहबत, हीअ भाईचारी हमेशह क़ाइम ऐं दाइम रहे। सकाफ़त आहे हिकिड़ी, इहो असांजो हिकिड़ो ॾींहुं रखियल आहे, मुक़ररु कयल आहे, जेके असां पंहिंजी सिंध सां मोहबत जो इज़हार कयूं था ऐं इंशाअल्लाह इहे मोहबत जो इज़हार हमेशह कंदा रहंदासीं ऐं असां पंहिंजी ॿधी जो ऐं यकजहती जो इहो अहसासु ॾियारींदा रहंदासीं। पहिरें पंधु कंदिया जे पेरनि पंधु छॾियो त गोॾनि सां घिसकंदियासीं, जे गोॾनि घिसकणु छॾियो त चेल सां चुरंदियासीं, जे चेल चुरण छॾियो त सीने मथां सरंदियासीं, जे सीने सुरण छॾियो त अखियुनि सां ईंदियासीं, जे मिले त मिलंदियासीं, न त घोरी जान जतन सां। जेको सिंध जी सकाफ़त आहे उहा हमेशह थींदियूं रहनि ऐं पाण सभिनी खे गॾिजी हीअ सिंध जी सकाफ़त उजागर करणु घुरिजे ऐं इंशाअल्लाह 5 डिसंबर ते हितां झड़मोरी तां रैली कढी वेंदी। तव्हां मच कचहरी में शरीक इलाइक़े जे मोज़िज़िन ऐं शहरिन जा वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु हो त आवाज़ टीवी न्यूज़ जस लहे, जंहिं सिंधी सकाफ़त खे उजागर करण लाइ सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जो सिंध वासियुनि खे सोच अर्पे अज़ीम कारनामो सर अंजाम ॾिनो आहे। असां आवाज़ टीवी न्यूज़ सथ जा तमामु घणा मशकूर आहियूं, जेके हर साल सकाफ़त जी असां में जागरता पैदा करे थो ऐं असीं सिंधी सकाफ़त वारो ॾियारो ईद खां बि वधीक ख़ुशि थी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। कैमरामैन माजिद अली बिरोही सां गॾु मुज़फ़र अली बिरोही, आवाज़ टीवी न्यूज़, शेख भिरकियो।